सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां टंडे आदम में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं तक़रीबूं जारी आहिनि, जंहिंमें ज़िंदगीअ जे हर शोबे जा नंढा वॾा नौजवान भरपूर नमूने शिरकत करे पंहिंजे मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। टंडे आदम जे ममदी चौक ते नौजवान शागिर्दनि पारां किताबनि जो स्टॉल लॻायो वियो आहे ऐं यकीनन किताब जेको आहे सो तमामु घणी अहमियत रखे थो। इन्हनि नौजवाननि खे जस हुजे जिन हिन क़िस्म जो फ़ैसिलो कयो आहे ऐं तमामु वॾे तादाद में तमामु वॾे अंग में माण्हू किताब ॾिसनि पिया ऐं ख़रीद बि कनि पिया। इन्हनि दोस्तनि खे ई ख़्यालु कीअं आयो अचो त हिते मौजूदु उन्हनि शागिर्द साथियुनि खां अॼोके ॾींहं जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते किताबनि जे हवाले सां हाल अहिवाल कयूं। बाबा मतिलबु तव्हांखे ई ख़्यालु कीअं आयो, किताब वारो ख़्यालु कीअं आयो? जीअं सिंध जीअं लतीफ़, जीअं त मां अमर फैज़ान सुमरो, सिंध स्टूडेंट काउंसिल चैप्टर टंडो आदम जो प्रेसिडेंट। जीअं त अॼु सिंधियुनि जो क़ौमी सकाफ़ती ॾियारो आहे, उन हवाले सां असां ॾिसंदा आहियूं त सॼी सिंध में ऐं सॼे पाकिस्तान में जेको आहे सिंधी जेको आहे ज़ोर शोर सां इहो ॾियारो मल्हाईंदा आहिनि। पर सकाफ़त आहे छा, उहो असांखे तॾहिं ई ख़बर पवंदी जॾहिं असां किताब पढ़ंदासीं ऐं जेको आहे इहो जेको किताबी कल्चर आहे उहो असांजे नौजवाननि मां घटि थींदो वञे पियो। सो इन खे ॿीहर उजागर करण लाइ असां सोचियो त छो न इन सकाफ़ती ॾींहं खे असां नए अंदाज़ सां मल्हायूं। सो पुठे साल बि असां इहो ॾियारो मल्हायो ऐं पुठे साल बि असांजा कैंप ऐं कैंप सां गॾोगॾु असांजी तस्वीरी गैलरी बि लॻल आहे, जंहिंमें असांजा क़ौमी हीरा बि आहिनि, क़ौमी हीरनि जूं तस्वीरूं बि लॻल आहिनि ऐं उन खां अलावा जेके असांजो कल्चरल शयूं आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं जेके लॻल आहिनि। पुठे साल असांखे सुठी मोट मिली, टंडो आदम जी अवाम असांखे सुठी मोट मिली। उन ई तसलसल खे बरक़रार रखंदे असां सोचियो त छो न हिन भेरे बि उन ई साॻिए अंदाज़ में क़ौमी जेको ॾियारो आहे मल्हाइजे। भला किताबनि जी ख़रीदारीअ जो सिलसिलो आहे? बिल्कुलु, पोएं साल असांखे जेको आहे सुठी मोट मिली टंडो आदम जे माण्हुनि पारां ऐं वॾी तादाद में असांजा किताब जेको आहे विकिरो थिया हुआ। माना किताबी मेलो आहे, इन हवाले सां त असांजे सिंधी समाज में त ख़ासि तौर ते आमतौर ते सॼी दुनिया में किताबनि खां माण्हू हाणे जेको आहे सो जेको ट्रेडिशनल तरीक़ा आहिनि पढ़ाई जा उन खां हटी करे मॉडर्न तरीक़ा ॾांहुं वञनि पिया। पर सिंधी वीचारा ट्रेडिशनल तरीक़ो त उहो ई असीं छॾियो वेठा आहियूं, मॉडर्न सां असांजी लॻे कान थी। तो हीअ जेका काविश आहे सिंध स्टूडेंट काउंसिल चैप्टर टंडो आदम जे तरफ़ां मुंहिंजे ख़्याल में ॿियो साल त मूंखे थियो आहे ऐं आयो आहियां हिन मेले ते, त हीअ ॾाढी सुठी कोशिशि आहे। हिन सां माण्हुनि खे डिफरेंट जेके मुख़्तलिफ़ किताब आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उहे घर जी पहुच ताईं दरवाज़े ताईं अचनि था, जितां ख़रीद करे माण्हू पढ़ी ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि पढ़ाए सघनि। महिरबानी चए आहे ऐं इल्म जी वाध वीज लाइ ख़ासि तौर ते अॼोके ॾींहं ते हीउ जेको सकाफ़त जो ॾींहुं आहे, कल्चर जो ॾींहुं आहे, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे ॿोली अदब कल्चर ऐं इल्म जी वाध वीज लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, टंडो आदम।